कुदरत माण्हुनि जे हथ में आ। सिंध धरती उहो खितो आहे जिते ॿ सामुंडी बंदरगाह, जिते हज़ार ऐं अरब रुपया रेवेन्यू जी उगाड़ी, जिते तेल, गैस, कोयलो ऐं ॿियनि मैदनी वसीलनि जा भंडारा आहिनि, जिते दुनिया जो बेहतरीन नहरी निज़ाम, जिते दुनिया जो ॿियो नंबर वॾो शहर कराची आहे। पंहिंजी बिजली, पंहिंजो गैस, पंहिंजा मैदनी वसीला हूंदे बि सिंध जा हुकुमरान हर वक्त वफ़ाक़ अॻियां हथ टंगियो बीठा आहिनि। न सिर्फ़ पाण पर पूरी सिंध जी आवाम खे बि हथ टंगण सेखारियो वियो आहे। उन्हनि में पिनण जहिड़ी शर्मनाक आदत विझी रहिया आहिनि। भला अहिड़ी क़ौम तारीख़ में कीअं ज़िंदा रहंदी जेका मज़हब इस्लाम या मुफ़ाहमत जे नाले ते या मसलियत जे नाले ते कंध झुकाए सवाल करे बाद में उन जो अंजाम कंहिं बाज़ार में विकामजंदड़ कंहिं गुॾी या कंहिं रांदीके जहिड़ो थिए जंहिंमें उन जी क़ीमत चंद सिका हूंदी आहे। अॼुकल्ह मुंहिंजी धरती सिंध खे हितां जे हुकुमराननि, जागीरदनि, मीरनि, बोतारनि ऐं पीरनि उन हाल ते पहुचायो आहे। जनाब आला, ही जा असांजी सभा जहिड़ी सिंध गुज़िरियल 75 सालनि खां वफ़ाक़ सां नातो पई निभाए। हू जो क़ाइदे अवाम हो जेके मज़बूत वफ़ाक़ घुरियो हो, हू जा चइनी सूबनि जी ज़ंजीर बेनज़ीर हुई जेका वफ़ाक़ पई बचाए। ही जो असांजा वॾेरा ऐं बोतार खपे खपे जा नारा पिया हणनि। जनाब आला, मूं सोचियो त हिन मुल्क त असांखे असांजी धरती खे नवाज़े छॾियो हूंदो, असांजी धरती त जन्नत में तब्दील थी वई हूंदी। जनाब आला, मूं सोचियो त घरां निकिरी ॾिसां त सही त सिंध